नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे काबिल मां ख़बर ॾींदा हलूं त काबिल में फाथल क़ौमी एयरलाइन जहाज़ खे उॾाए पहुचाईंदड़ सिंधी पायलट खे सलाम आहे। सिंधी पायलट मक़सूद बाजराणी काबिल एयरपोर्ट ते हुजूम वक़्त जहाज़ जी कामयाब उॾाम भरे पाण मुरादो जहाज़ खे उॾाम भराए मुसाफ़िरनि खे ॾह पहुचायो है, जंहिंजी हर हंधि वाखाण थियण लगी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।